अरणी तरमीम खां पोइ बि सिंध हुकूमत खां बग़ैर पुछी करे रात जे पहर में असांजा सियासी समाजी पुरअमन कारकुन खंबे गुम कया था वञनि। मां पंहिंजे वर कामरेड सिंगार जी जिबरी गुमशुदगीअ जो ज़िम्मेवार हिन सिंध हुकूमत खे थी सम्झां। असांजे तरह जा MPA MNAs असांजे तरफ़ मां जजा वोट वठी हिन महिल आला ऐवाननि में वञी वेठा आहिनि, पर हिन महिल ताईं अॼु 21 ॾींहुं आहे असां सरापा एहतजाज आहियूं, पर हिननि मां हिकु भेरो बि हिकिड़ो ॾींहुं बि केरु लड़ी न आयो आहे त ही नसीराबाद में जेको लुड़ो आहे, ही जेको नसीराबाद में हुलो आहे, आख़िर मामिलो छा आहे? हिननि जी कननि ते का जुए बि नथी चुरे, ॼण हिननि जे वात ते ख़ामोशी जी पटी ॿधी वई आहे। सिंध हुकूमत कूड़ी आहे, सिंध हुकूमत कूड़ी आहे। अॼु 21 ॾींहुं आहे असीं सरापा एहतजाज आहियूं पंहिंजनि साथियुनि पंहिंजे साथियाणियुनि सां गॾु, पंहिंजे शहर वासियुनि सां गॾु, पर हिन महिल ताईं किथां बि कामरेड सिंगार जी का ख़बर न आहे पई। मां पंहिंजे बचड़नि सुधो हिन सिंध हुकूमत खां अपील थी कयां, हिन आला इदारनि खां अपील थी कयां। हिकिड़ो सादो मुतालबो आहे असांजो पहिरें ॾींहं खां वठी अॼु 21 ॾींहं ताईं त कामरेड सिंगार खे ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं उन जो को ॾोह आहे त उनखे अदालत में पेश करे उन जे मथां केस हलायो वञे। असांजे घर में राति जे पहर में घिरी करे मुंहिंजे बचड़नि जे साम्हूं हथियारनि जे बल ते कामरेड सिंगार खे हिननि खंबे गुम कयो, हिननि मुंहिंजे बचनि जे ज़हन खे क़ैद कयो आहे। आख़िर ही कहिड़ो असांखे न्यापो ॾेई विया आहिनि, कहिड़ो न्यापो ॾेई विया आहिनि? मां पंहिंजे बचनि खे छा ॿुधायां? अबा इहो मुल्क आहे जंहिंमें तव्हांजे सादे सबाजड़े अबे जे लाइ का जॻह न आहे। ईद जो ॾींहुं आहे, 2-3 ॾींहंनि में ईद अचणी आहे। ही मां अपील थी कयां त ही जिबरी गुमशुदगियूं ख़तमु करे सियासी कारकुननि खे आज़ादु कयो वञे, त जीअं हू पंहिंजे घरनि में मोटी करे पंहिंजी वनियुनि सां, पंहिंजी माउरुनि सां, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजे बचड़नि सां गॾु करे ईद कनि। तव्हां हिकु भेरो असांजे घरनि में चकर हणो, तव्हांखे ख़बर पवंदी त असां केॾे ॾुख में वरितल आहियूं। असांजा बच्चा ऐं असांखे ख़ुदारा असांखे बाग़ी न बणायो वञे। ॿी सूरत में असांजे एहतजाज जो दाइरो इहो वधंदो वेंदो। मां हिकु भेरो ॿीहर हिन सिंध हुकूमत खां, हिननि आला इदारनि खां इहा अपील थी कयां त कामरेड सिंगार खे सिर्फ़ु ज़ाहिर कयो वञे। कामरेड सिंगार जो जेकॾहिं को ॾोह आहे त उनखे अदालत में पेश करे उन जे मथां केस हलायो वञे। आज़ादु कयो, आज़ादु कयो। अंधिया अंधिया ओ गुंगिया गुंगिया, ओ बोड़िया बोड़िया, असीं छा घुरूं था? सिंगार जी घुरूं था, सिंगार जी घुरूं था। इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। We want, we want, we want, we want, we want, we want। हिकु भेरो ॿीहर मां इल्तिजा, मां हिकु अपील थी कयां त मुंहिंजे बचड़नि जे पीउ खे ज़ाहिर कयो, उनखे अदालत में पेश कयो, उन जे मथां केस हलायो। जेकॾहिं उन जे मथां के चार्जिस आहिनि, ख़ुदा असांखे बाग़ी न बणायो, मुंहिंजे बचनि खे बाग़ी न बणायो।